भाॼाई तूं अदा खे सम्झाई नथी त एतिरी दुश्मनियूं छो थो वधाए। मुंहिंजो चवण वठे त मां खे रोकियां। मां त हर वक़्तु अलाह जे अॻियां ॿाॾाईंदी आहियां त हर दुश्मनी खां अलाह सेन खे पंहिंजी पनाह में रखे। भाॼाई अदा जा जेके कम आहिनि न त मूंखे नथो लॻे त तुंहिंजूं दुआऊं क़बूल पवंदियूं। केॾीमहिल मूंसां सां दोस्ती त केॾीमहिल वरी मूंसां सां दुश्मनी, ऐं हाणे वरी नवाब सां दोस्ती। वरी इहो शेर अली अदा जे पोयां हथ धोई पियो आहे। जेकर चौधारी दुश्मनियूं वधाईंदो न त हिकु न हिकु ॾींहुं। बस हाकमज़ादी बस। जेकॾहिं भाउ लाइ दुआऊं नथी घुरी सघीं त उनखे बदुआऊं बि न ॾे। जेकर मुंहिंजी बददुआउनि ऐं दुआउनि में एॾो असरु हुजे हा न त मां पंहिंजे घर ख़ुशि हुजां। इन भाउ जे दर ते डोकरनि वारी ज़िंदगी कोन गुज़ारियां। हाकमज़ादी तोसां जेको बि कुझु थिए थो न उहो तुंहिंजे उबते पेरनि जे करे थिए थो। इहो सिजाल तोखे पंहिंजी अखियुनि ते विहारींदो हो, तो ते कख बि न सहंदो हो, पर तो अहिड़ा कम कया जो पंहिंजे भाउ जी नज़र में किरी पई। हाँ भाॼाई तूं सही थी चवीं। मूं जेतिरियूं ग़लतियूं कयूं आहिनि न त उनजी ॿीण ते सज़ाऊं बि काटियूं आहिनि। हाणे त मुंहिंजे मथां पहिरा हटाया वञनि। तो ते के बि पहिरा कोन्हनि हाकमज़ादी। तूं अॻु जीअं वरी बाज़ात आहीं। बस जेकॾहिं घटि थियो आहे न त तुंहिंजे मथां तुंहिंजे भाउ जो एतबार घटि थियो आहे। जेकॾहिं तूं सबुर खां कमु वठंदीअ न त इहो एतबार बि बहाल थी वेंदो। भाॼाई तूं भली दिलासा ॾे, पर मूंखे त का बि उम्मीद नज़र नथी अचे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।